बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर्स मसाइल गुस्ल। मसाइल गुस्ल में अज दर्स में सबका पहिरियों गुस्ल जा उहे मसाइल आहिनि जिन जो ताल्लुक़ इस्तिहबाब सां आहे। कहिड़नि वक़्तनि ते कहिड़नि ॾींहंनि ते गुस्ल करणु मुस्तहब आहे। सरे फ़हरिस्त उन्हनि में आहे जेकॾहिं काफ़र उनखे गुस्ल जी हाजत न बि आहे, इस्लाम आणण जे लाइ उन जे लाइ गुस्ल करणु मुस्तहब आहे। इस्लाम आणण खां पहिरियों उनखे घुर्जे तो गुस्ल करे इस्तिहबाब जी कैफ़ियत हासिल थी वेंदी। कोई मर्द या का औरत जॾहिं 15 सालनि जी उमिरि खे पहुचे, उन वक़्तु जवानी जी काई अलामत उन में ज़ाहिर न थिए त उनखे बि गुस्ल करणु मुस्तहब आहे। हिजामो कराइण, हिजामे खां बाद में फासिद रत कढाइण खां पोइ गुस्ल करणु मुस्तहब आहे। का मुर्दे के गुस्ल ॾियारण खां बाद में भी गुस्ल ॾियारींदड़ जे लाइ गुस्ल करणु मुस्तहब आहे। शब बारात में यानी 15 शाबान जी रात गुस्ल करणु मुस्तहब आहे। लैलतुल क़दर जी रात जेकॾहिं यकीनी अलामतूं हासिल थी वञनि, अलामतुनि सां सुञाण हासिल थी वञेसि, या लैलतुल क़दर जूं जेके मसनून रातूं अहादीस मुबारका में बयान थियल आहिनि, त लैलतुल क़दर जी रात में गुस्ल करणु मुस्तहब आहे, इस्तिहबाब हासिल थी वेंदो। मदीनतुल मुनव्वरा में जॾहिं दाख़िल थीजे तो उन वक़्तु गुस्ल करणु मुस्तहब आहे। सिज गिरहण, चंड गिरहण, सलातुल इस्तिस्का, इन्हनि समूरनि जे लाइ गुस्ल करण बि मुस्तहब आहे। खौफ, मुसीबत या सलातुल खौफ, सलात क़ज़ाए हाजा, अहिड़े क़िस्म जे नमाज जे लाइ बि गुस्ल करणु मुस्तहब आहे। सलात तौबा या तौबा करण खां पहिरियों बि गुस्ल करणु मुस्तहब आहे। तौबा जे लाइ गुस्ल करणु इहो बि इस्तिहबाब रखे थो। सफ़र खां वापसि अचण, पंहिंजे वतन पहुचण खां बाद में गुस्ल करण बि मुस्तहब आहे। इस्तिहाज़ा वारी औरत इस्तिहाज़े ख़त्म थियण खां बाद में बि उन जे लाइ गुस्ल मुस्तहब आहे। इस्तिहाज़ा, हैज़, निफास, इन्हनि जे अहकामात में फ़र्क़ु आहे। मुस्तहाज़ा औरत जंहिंखे इस्तिहाज़ो थो अचे, उनखे बि गुस्ल करणु उन जे ख़त्म थियण खां बाद में मुस्तहब आहे। जेको माण्हू क़त्ल कयो थो वञे, शहीद थो कयो वञे ऐं उनखे एतिरी मोहलत ॾिनी थी वञे त उन जे लाइ बि गुस्ल करणु मुस्तहब आहे। नओं लिबास पाइण खां पहिरियों गुस्ल करणु मुस्तहब आहे। मजलिस तक़रीबात में शिरकत जे लाइ गुस्ल करणु मुस्तहब आहे। इहे उहे गुस्ल हुया जिन जे अंदरि इस्तिहबाब हुयो। इन्हनि हालतुनि, कैफ़ियतुनि, अयाम, ॾींहंनि में गुस्ल करणु मुस्तहब आहे। ऐं कुझु कैफ़ियत, कुझु हालतूं अहिड़ियूं आहिनि
जिन जे अंदरि गुस्ल करणु वाजिबु थी पवंदो आहे उहे कुझु हिन रीति आहिनि। जेकॾहिं कोई काफ़र इस्लाम आणणु चाहे थो ऐं कुफुर जी हालत में उन ते गुस्ल वाजिबु थी चुको हुयो ऐं उन गुस्ल न कयो त शरीयत मुतहरा जे मुताबिक़ या उन गुस्ल कयो पर शरीयत मुतहरा जे मुताबिक़ गुस्ल न कयो हुई त उन ते इस्लाम आणण खां पोइ गुस्ल करणु वाजिबु ऐं ज़रूरी आहे त शरीयत मुतहरा जे मुताबिक़ उहो गुस्ल करे। जेकॾहिं कोई माण्हू 15 साल जी उमिरि खां पहिरियों बालिग़ थी थो वञे त बुलूगत सां अलामात बुलूगत जे ज़ाहिर थियण सां ऐं उन हालत ऐं कैफ़ियतुनि सां पोइ उन अहिड़े माण्हू ते बि गुस्ल करणु वाजिबु थी थो पए। इहे गुस्ल जा अहकाम ज़रूरी ऐं बुनियादी जेके तमामु मुस्लमाननि जे लाइ इन्हनि अहकामनि जो ॼाणणु ज़रूरी आहे। शरीयत मुतहरा जे अहकामनि खे ॼाणे करे ज़िंदगी के माण्हू अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल अहकामनि मुताबिक़ गुज़ारण जी कोशिशि करे।